दोस्तों, जॾहिं खां मैसेंजर व्हाट्सएप ऐं इंटरनेट जो दौर आयो आहे तॾहिं खां ख़तनि जो ख़ात्मो थी वियो आहे। पर उहे जिन कॾहिं प्रेम पत्र लिखियो हूंदो से बख़ूबी उहो ॼाणंदा हूंदा त सोशल मीडिया जे अचण खां पोइ सिर्फ़ फ़ाइदो हिकिड़ो ई थियो आहे जो हाणे अख छिंभ में ॻाल्हि हिकु जाइ खां ॿी जाइ ताईं पहुची थी वञे। पर नुक़सान केतिरा ई थिया आहिनि, केतिरा ई अहसास, केतिरा ई जज़्बा पंहिंजे मौत मरी विया आहिनि। अॻे ख़त लिखिबो हो, ख़त जे लाइ ज़हन ठाहिबो हो, पेन पनो खणबो हो, तसवुर में गुम थी वञिबो हो ऐं पोइ जुमिलो जुमिलो सोचे सोचे लिखिबो हो, लिखी पने खे वेड़बो हो। लिफ़ाफ़े जे ॿिन्ही पासे ॾसपतो लिखिबो हो ऐं पोइ वेढ़े सेढ़े उहो पनो ॾाढे प्यार ऐं पाॿोह सां उन जे अंदरि बंदि कबो हो ऐं पोइ टपालीअ जे हवाले कबो हो या पोस्ट कबो हो। ऐं पोइ पोस्ट करण सां गॾु ई हिकिड़ी सिक, हिकिड़ी उकीर शुरू थी वेंदी हुई, हिकिड़ो तजसुस। ख़त अॼु पहुतो हूंदो, सुभाणे पहुचंदो, अॼु हुन खोलियो हूंदो, हुन पढ़ियो हूंदो ऐं हाणे हुन मूं बाबति सोचियो हूंदो ऐं हाणे हू मुंहिंजे ख़त जो जवाबु लिखी रहियो हूंदो, हाणे हुन जवाबु लिखियो हूंदो, हुन बि लिफ़ाफ़े में पनो पोस्ट कयो हूंदो। इजो अॼु या सुभाणे ख़त आयो की आयो। ऐं पोइ ओचितो ई कंहिं ॾींहुं उहो ख़त जॾहिं पहुचंदो हो त पोइ उन लिफ़ाफ़े खे वराए अॻियां पोयां ॾिसबो हो, पोइ पंहिंजे मुंहुं वेही लिफ़ाफ़ो फाड़बो हो ऐं पोइ उन मां वेढ़ियल सेढ़ियल पनो खोलबो हो। लिफ़ाफ़े जी शहादत खां वेंदे पने जे खुलण ताईं जी मौसीक़ी रूह में रची वेंदी हुई ऐं पोइ ॾाढे प्यार सां उहो पढ़बो हो। पढ़ंदे पढ़ंदे केई नक्शो निगार पने ते उकरियल लिखियल अखरनि मां ज़ाहिर थींदा हुआ। केई अहसास ऐं केई जज़्बा उन पने जे वसीले पहुचंदा हुआ। इहो हो ख़त जो रोमांस। बहरहाल उन रवायत खे हिकु भेरो ॿीहर जीआरण जे लाइ असां पंहिंजे क्लास में हिकिड़ी एक्टिविटी कई। अचो त तव्हां सां उहा शेयर था करियूं, उमेदु आहे त तव्हांखे वणंदी। असां 9 दर्जे जे शागिर्दनि खे ॿिनि ग्रुप्स में विरहायो। 12 शागिर्दनि जो ग्रुप हो। पोइ हिकिड़नि 12 ॼणनि खे असां हिदायत कई त उहे ॿिए ग्रुप जे कंहिं न कंहिं शागिर्द खे ख़त लिखंदा। ख़त जे तजसुस खे बरक़रार रखण जे लाइ असां हीअं कयो जो जिन 12 ॼणनि ॾे ख़त लिखणो हो उन्हनि जा नाला पर्चनि ते लिखिया ऐं पोइ जिन खे लिखणो हो उन्हनि खे वेढ़े सेढ़े हिकिड़ी पर्ची ॾेई छॾी ऐं उन्हनि खे हिदायत कई त उहे पर्चीअ खे पंहिंजे मुंहुं खोलींदा ऐं उहे ॿुधाईंदा कोन त उहे कंहिं ॾे ख़त लिखी रहिया आहिनि ऐं उहे सुभाणे उन दोस्त ॾे ख़त लिखी खणी ईंदा। बसि पोइ ॿिए ॾींहं ताईं जिन शागिर्दनि खे ख़त पहुचणा हुआ उहे ॾाढा बेचैन रहिया। ॿिए ॾींहुं 12 शागिर्दनि मां 9-10 ॼणा त ख़त लिखी आया,
पर 2-3 ॼणा उन ॾींहुं कंहिं कम सबबु अची न सघिया। सो जिन खे ख़त मिलिया उहे त बेहद ख़ुशि थिया, पर जिन जा ख़त न मिलिया उन्हनि वरी मथे ते हथ ॾेई चयो त छा वरी सुभाणे ताईं इंतज़ारु करिणो पवंदो छा? ऐं पे मूं उन्हनि शागिर्दनि खे ॿुधायो त तव्हां त हिकु ॾींहुं इंतज़ारु कयो आहे, असांखे त केतिरा ई ॾींहं इंतज़ारु करणा पवंदा हुआ। थोरो सोचो त उहो वक़्तु केॾो न प्यारो हो, केॾो न प्यार ऐं सिक सां भरपूर हो। ऐं पोइ उन्हनि शागिर्दनि खे ख़त मिलिया ऐं वरी हुननि इंतज़ारु कयो ऐं हुननि खे जवाबी ख़त मिलिया। उहो सिलसिलो अञा ताईं जारी आहे। अव्हां बि पंहिंजे क्लास में इहा सरगर्मी करे सघो था। तव्हांजी महिरबानी।